कराची नादरन बाईपास लग गुलशन सेटेन सिटी में दरअसल बोर्ड मुतासरन जिनमें औरतुन मर्दन तोड़े नंढड़न ॿारनि सवन की तादाद में MDA ऐं गुलशन मेमार पुलिस के खिलाफ रोडन ते निकरी आया। बोर्ड मुतासरीन साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त MD शुरू खां वठी असांखे तमामु घणो तंग कयो। माण्हू वीचारा जिन जो ॻोठ में कुझु न बचियो आहे उहे बेसहारा थी अची पहुता। अल्लाह साईं वॾी हयाती ॾे साईं अहमद अली शाह खे जिन अची माण्हुनि ते हथु रखियो, हिननि खे हिते आबाद कयो अथई। पर पुलिस ऐं MD मुसलसल हिन माण्हुनि खे तंग करियो आहे। केॾी महिल जेको सो घर जे ॾायो थी वञे, झूपड़ियूं ठाहे हाणे त ठाहिण लाइ त कुझु बि कोन्हे, उहे झूपड़ियूं वीचारा ठाहिनि था। राति जो पुलिस ऐं MD अचे थी झूपड़ियूं ठाहे ऐं जेको उन्हनि खे जेको साड़ियो थो वञे ऐं हिते मुकमिल 15-16 ॿार वीचारनि जा हिते मरी चुका आहिनि, जिन जो कब्रिस्तान बि हिते आहे। हाणे हुननि जे ज़मीननि में अञा ताईं पाणी आहे, ॻोठनि में पाणी आहे, काॾे वञनि। ऐं हिननि वीचारनि ते कुझु खाइण लाइ बि न आहे। पुलिस वरी हाणे 5-7 ॾींहं थिया आहिनि, हाणे मुसलसल वरी इहो ड्रामो कयो आहे त असांखे पैसा ॾियो। हिननि वीचारनि खाइण लाइ कुझु कोन्हे को, त उहे भतो किथां ॾींदा। MDA जा दहशतगर्द जेके MQM जा लसानी ग्रुप जा आहिनि उहे हिते ऑफिसर लॻल आहिनि, उहे नथा चाहिनि त सिंधी माण्हू हिते आबाद थिए। हिकु ॻाल्हि, ॿी ॻाल्हि त उहे पुलिस जे आड़ में असांजे माण्हुनि खे जेके सैलाब मुतासिरीन ऐं हक़ी जेके बरसाति मुतासिरीन आहिनि हिते आबाद थिया आहिनि। साईं अहमद अली शाह असांजो सरपरस्त आहे, वॾो आहे, असांजो रहबर आहे। उन जी क़यादत में हे माण्हू आबाद थिया आहिनि ऐं उन्हनि खे पुलिस रोज़ाना भत्ते जे ज़ोर ते, करप्शन जे ज़ोर ते कंहिंखे चए थो 5000 ॾियो, कंहिंखे 2000 ॾियो, कंहिंखे 8000 ॾियो ऐं दीवारूं किराए थो, दहशतगर्दी थो करे। IG साहब खे बि अपील आहे, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे, सैयद नासिर अली शाह खे बि अपील आहे त ख़ुदा राहे सिंधी माण्हुनि जी मालिकी कनि। ही धरती जा मालिक आहिनि, ही सिंधी आहिनि, पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि ऐं सिंध धरती जा आहिनि। हिननि माण्हुनि खे लावारस न छॾियो वञे ऐं असां हिननि जी भरपूर हिमायत बि कंदासीं, मदद बि कंदासीं। वोट जा मारियल आहियूं, ग़रीब आहियूं, परदेसी आहियूं। असांखे इहो न थी वञे थो त असां पंहिंजो घर ठाहियूं। असांखे हुकूमत पैसो घुरे थी, सरकार का बि असां न पुॼी आहे अची, पुलिस साथ अची असांजा घर ठाहे वञे थी, ड्राए वञे थी। त असांखे इहो ई ड्रिज थो थिए त ईअं न सुभाणे पोइ असांखे मारे वञनि, असांखे इहो डपु आहे। MDA वारनि जा ज़ुल्म बि असां केतिरा सहूं, राति जो न ॾिसनि था, राति न छा अॻेर बि आया आहिनि असांजो, हुते घर ड्राए विया आहिनि। ग़रीब माण्हुनि वटि छा आहे, अचे थी हफ़्तो घुरे थी, भतो घुरे थी। ग़रीब माण्हू छा करनि, जेके हाणे साईं अहमद अली शाह ॾिनो आहे असांखे प्लाट जी टुकरी, उते माण्हुनि खे झुगियूं ठाहिण लाइ न आहिनि त पुलिस वारनि खे असां छा ॾियूं। MDA वारा अचनि था, राति जो ज़ुल्म कनि था। नंढा ॿार सीउ पारे में रोडनि ते झलियूं वेठा आहियूं, असां डप में हिते वेठा आहियूं। असांजी इहा सरकार खे अपील आहे, असांजी मदद कई वञे। रोज़ रोज़ पुलिस अचे थी, कॾहिं असांखां कंहिंखे चए थी 5000 ॾियो, कंहिंखे चए थी 2000 ॾियो। राति जो अचे असांजा घर ड्राहिनि, राति जो अचे हिते ठकाव कनि। असां ग़रीब मिसकिन तंग थी विया आहियूं, असां काॾे वञूं। इहा त सही सिधो ज़ुल्म आहे, इहा त दहशतगर्दी आहे। भला असां मिसकिन काॾे, मुंहिंजी हुकूमत खे इहा अपील आहे त अचे असां ग़रीबनि जी मदद कयो। असांजी घुरे छो थी घुरे, असां वटि छा आहे जो असां ॾियूं उन्हनि खे? असां वटि छा पतो आहे, असां वटि छा पतो आहे जो असां उन्हनि खे ॾियूं? महिरबानी करे MD पुलिस असांखे अचे ब्लैकमेल थी। ख़ुदा रा अगरि हिन कराची जे अंदरि बंगाली, बर्मी ऐं ॿिया धारा आबाद कया था वञनि त हे उहे माण्हू आहिनि जेके सिंध जे काफ़ी ज़िलनि इलाइक़नि ऐं तालुकनि मां लुड़ी करे हिते पुॻा आहिनि। हिते असां वस वारनि खे इहा अपील कयूं था त आख़िर धारनि खे हिते आबाद कयो वञे थो त छा उहे सिंधी जेके सिंध जा मालिक आहिनि उन्हनि जी छा वार न कई वेंदी? असां सभु ॾिसो था त हे सभु मारू वारा माण्हू बोर्ड मुतासिर आहिनि, जेको आहे मुख़्तसिर ज़िलनि खां आया आहिनि। जेको आहे इहे सभु टोटली बोर्ड मुतासिर आहिनि। को बि हिननि में को अहिड़ो माण्हू कोन्हे को या कराची वारो जो रहाशी हुजे, जेको आहे सभु टोटली बोर्ड मुतासिर